नाज़रीन ख़बर आहे कंदकोट मां कंदकोट जसाफ मरकज़ी सॾ ते सिंध जे धारियुनि खे जाली जो मिसाल ठाहे ॾियण ख़िलाफ़ जसकुम जसाफ ऑफिस खां परअमन एहतजाज रैली कढी वई जेका मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदी प्रेस क्लब पहुती। उन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त 1980 जे ॾहाके खां जेके बि जाली जो मिसाल ठाहिया विया आहिनि उन्हनि खे रद्द कयो वञे न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। जसाफ ज़िले अॻवान एजाज़ सिंधी, हफ़ीज़ सिंधी, ख़ालिद जोश, शाब दोस्त, जसकुम अॻवान नसरुल्लाह सिंधी, अमजद इनकलाबी, नसीबुल्लाह, ख़ालिद सिंधी, इब्राहिम खान ऐं सवें जसाफ कारकुननि शिरकत कई। हिननि चयो त हिकु साज़िश तहत सिंध में धारियुनि खे गैर क़ानूनी तौरु आबाद करे कूड़ा जाली जो मिसाल ठाहे सिंधी माण्हुनि जे बुनियादी हक़नि ते धाड़ा हणी रहिया आहिनि जेको अमल ॾुआरी सरगर्मियुनि में शामिल थिए थो। अहिड़े अमल जी सिंध कराचीअ खां कशमोर ताईं सख़्त मुज़म्मत कजे थी। असां रियासत ऐं उन जे इदारनि ऐं सिंध हुकूमत खां घुर था करियूं त कूड़ा जो मिसाल ठाहे ॾींदड़ कमेटी आयल अघ अखर उन्हनि खे मद्देनज़र में रखी अदलिया ऐं ॿिया इदारा उन्हनि ख़िलाफ़ कानून मूजिब कार्रवाई करे क्रिमिनल एक्ट तहत केस दाख़िल करे सिंध जे माण्हुनि खे इंसाफ़ पहुचाए। रिपोर्ट अज़हर संजराणी, कंदकोट।